वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में भली कार हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे दरख़्वास्त ते इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी चीफ जस्टिस जी सरबराही में बैच कई आहे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आइन तहत क़दम खणणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। इंतिज़ामिया पाण खे सूरतहाल लाइ मुकमल तौर तयारी करे। चीफ जस्टिस अटार्नी जनरल के चयो एहतजाज दौरान कुछ थिए तो त अवां अदालत सां राब्तो करे सघो था। अदालत फौरी एक्शन खणंदी। कानून जे कंहिं बि तरीक़े सां भञकड़ी थी त मुदाख़लत कंदासीं। अटार्नी जनरल अशतर वसाफ़ दलील ॾींदे चयो लॉन्ग मार्च जे सॾ ते अवाम जो समुंड इस्लामाबाद अची सघे थो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो किथे आहे अवाम जो समुंड। गुज़िरियल भेरे बि 200 खां 300 माण्हू क्लोज़ एरिया में दाख़िल थिया। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर में पिया। सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले सां इस्लामाबाद खां धरती टीवी जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर। बिल्कुल अॼु सुप्रीम कोर्ट में इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी थी ऐं हुकूमत तरफ़ां अटार्नी जनरल अशतर वसाफ़ अदालत खे इन ॻाल्हि खां आगाही कई त जेके अदालत इमरान ख़ान के हुकुमनामा जारी किया हुआ त तव्हां पंहिंजो एहतजाज जेको आहे सो भली कयो आइन ऐं कानून मूजिबि पर पुरअमन तरीक़े सां ऐं उहो बि जेको आहे सो डी चौक जे बदिरां F9 पार्क में कयो वञे। पर जेको आहे सो इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे जीअं माज़ीअ में अदालती हुकूमत जी भञकड़ी कई ऐं अॼु जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो अदालती हुकूमत जी भञकड़ी करे डी चौक ते अचण जी जेको आहे सो कोशिशूं करे रहियो आहे। ऐं अटार्नी जनरल तरफ़ां अदालत खे इस्तदा कई वई त जेको आहे सो इमरान ख़ान खे जेको आहे सो इन ॻाल्हि जो जेको अदालती हुकुम आहिनि उनजो पाबंद बणायो वञे ऐं उनखे जेको आहे सो डी चौक जे अचण जे बदिरां उनखे F9 जेको पार्क जेको एहतजाज लाइ अदालत हुकुम ॾिनो हो उन ते जेको आहे सो उन हुदूद जे उन दायरे जे अंदरि करे जेको आहे सो एहतजाज करे। पर जेको आहे सो इमरान ख़ान असांखे यकीन आहे त हू जेको आहे सो अदालती हुकुमनि ते अमल कंदो। अदालत तरफ़ां जेको आहे सो हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत खे इन ॻाल्हि जा इख़्तियार ॾिना विया आहिनि त जेको आहे सो इस्लामाबाद जो जेको आहे सो हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियणु ऐं इस्लामाबाद खे मुकमल जेको आहे सो महफ़ूज़ बनाइण लाइ जेके क़दम खणणु घुरिजनि उनजी इजाज़त हूंदी। ऐं इमरान ख़ान जे बाबति जेको आहे सो अदालत इहे रिमार्क्स ॾिना आहिनि त जेको आहे सो इमरान ख़ान जे हवाले सां जेके वफ़ाक़ी हुकूमत जूं रिपोर्टूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो असां पहिरां जेको आहे सो उनजी सरसरी तौर ते नज़र सां उहा पढ़ंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो हतमी फ़ैसिलो कंदासीं त इमरान ख़ान ख़िलाफ़ हुकूमत खे कहिड़ा जेके आहिनि सो क़दम खणणु घुरिजनि। अदालत में अटार्नी जनरल तरफ़ां इहा बि ॻाल्हि कई वई त तव्हां ई जेको आहे सो अदालत हुकुम ॾिनो हो। ठीक है नज़ीर, तव्हां लाइन ते ई रहिजो। अवां खां ॿी अहम ख़बर बाबति बि तफ़सील वठंदासीं। नाज़रीन हिते अहम ख़बर शामिल कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान में पैदा थियल अफ़गान ॿारनि खे पाकिस्तान जी शहरियत ॾियण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। पाकिस्तान में पैदा थियल अफ़गान मुहाजिर ॿारनि खे पाकिस्तान जी शहरियत ॾियण बाबति केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस घरू खाते खे हिदायतूं जारी कयूं। पाकिस्तान में सालनि खां तरसियल अफ़गान पनाहगीरनि खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। पाकिस्तान में पैदा थींदड़ ॿारनि खे पाकिस्तानी शहरी करार ॾिनो वेंदो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो पाकिस्तान में पैदा थियल ॿार खे पाकिस्तान जी शहरियत लाइ रुगो पैदाश सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि में बि पैदा थींदड़ ॿार खे मुल्क जी शहरियत ॾिनी वेंदी आहे। असांजो कानून बि पाकिस्तान में पैदा थींदड़ ॿार खे शहरियत ॾियण जो पाबंद आहे। इन जा बि तफ़सील वठंदासीं। असां सां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण। नज़ीर, इन हवाले सां आगाह कजो अदालत जो इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। जी बिल्कुल इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको आहे सो अॼु ख़ासि तौर ते जेकी अदालत में जेकी दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई अफ़गान तरफ़ां त जेको आहे सो असां हिते हाणे पाकिस्तान में रहंदड़ आहियूं ऐं कई सालनि खां असां हिते ई रिहाइश पज़ीर आहियूं ऐं असांजा ॿार बचा बि जेको आहे सो हिते पैदा थिया आहिनि। इन जे करे असांखे पाकिस्तानी शोहरत जेको आहे सो ॾिनी वञे। इन सिलसिले में अदालत तरफ़ां इहे जेको आहे सो वफ़ाक़ी घरू खाते खे इहे हिदायतूं ऐं हुकुमनामो जारी कयो वियो आहे त जेको ॿिए हिते अफ़गानी रहंदड़ आहे ऐं जेकॾहिं उनखे हिते ॼमियो आहे ऐं उनजो हिते बर्थ सर्टिफिकेट आहे त उनखे जेको आहे सो पाकिस्तानी जेको आहे सो तस्वर कयो वञे। इन सिलसिले में अदालत तरफ़ां वफ़ाक़ी घरू खाते खे बि हिदायतनामा जारी कया विया आहिनि त जेके पाकिस्तान में कई सालनि खां जेके हिते रहंदड़ आहिनि चाहे उहे पनाहगीर हुजनि या अफ़गानी हुजनि उहे जेकॾहिं हिते रहंदड़ हूंदा ऐं उन्हनि खे जेको आहे हिते ॼमिया आहिनि ऐं उन्हनि खे बर्थ सर्टिफिकेट जी सिर्फ़ु ज़रूरत आहे त पोइ उनखे जेको आहे पाकिस्तानी तस्वर कनि। अदालत तरफ़ां इहे बि रिमार्क्स ॾिना विया त जेकॾहिं को ॿाहिरि मुल्क में माण्हू रहंदड़ आहे। ठीक है, वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील नाज़रीन। इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण सूरत हाल बाबति आगाह करे रहियो।